खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद गंबड़ रिपोर्ट अमीर अली शेख सिंधी ॿोलीअ जे अॾे इनकलाबी शाइर बरक अदीब माया नाज़ तालीम दान समाज सुधारक ऐं सूफ़ी मनश इंसान नज़र लाखे जी 18वीं वरसी ऐं सिंध जे मुमताज़ तालीमी माहिर समाज सुधारक दरवेश गिलाल जी 17वीं वरसी गंबड़ शहर जे मक़ामी शादी हाल नूर ज़मान शादी हाल गंबड़ में मल्हाई वई। हिन तक़रीब जी सदारत सिंध जे नामोर अदीब रेडियो कास्टिंग जे वॾे नाले कोसर बुर्डो कई। ख़ासि महिमान सगा जो सेक्रेटरी एजुकेशन सबीता डेवलपमेंट फाउंडेशन सिंध जो चेयरमैन मंजूर उॾण जाम मोहब्बत सैतो आज़ाद अंसारी गोर शेख प्रोफेसर मुख्तियार चनो सिंध एजुकेशनल फॉर्म जो सरवहान ज़हीर लाड़क नामोर औरत अगवान शाहिदा बहलार प्रोफेसर उस्ताद मंजूर गिलाल ॿिया हुआ। हिन तक़रीब में आयल महिमाननि खे नज़र लाखे ऐं दरवेश गिलाल यादगार कमेटी पारां सिंध जी सूखड़ी अजरक ओढ़ाया विया। तक़रीब के स्टेज ते वेठल ख़ुसूसी महिमाननि समेत GWC गंबड़ जे सदर कामरेड सिकंदर चांडियो उस्ताद लुत्फ़ सहतो सूफ़ी मेवलदास पमार लियाकत फिरदौसी शाइर ज़ाहिद तुनियो राशिद प्रेमी मुबीन उॾण ज़ुल्फ़कार शेख ऐं ॿियनि ख़िताब कंदे नज़र लाखाई ऐं दरवेश गिलाल जे कयल इल्मी अदबी ऐं समाजी ख़िदमतनि खे ख़ैरात तहसीन पेश कयो। सिंध जे सदा मलूक रागी आशिक जोगी नज़र लाखाणी जा गीत गाया ऐं आख़िर में प्रोग्राम में आयल सभिनीनि खे नंगर पिण करायो वियो। हिन तक़रीब में वॾे अंग में अदीबनि शाइरनि उस्तादनि साफ़िन शागिर्दनि ऐं समाजी अॻवाननि सूफ़ी यासीन राज पर हफ़ीज़ मंगी मुमताज़ मेमन इरफान मेमन किश्वर कुमार वफ़ा जागीरानी राजा मीर शेख फरहान बलोच मुख्तियार भट्टी हफ़ीज़ उॾण अब्दुल जब्बार टावरी फियाज़ मलिक ऐं ॿियनि शिरकत कई। सफर जिंदगी केड़ो पर मस्तो जिंदगी।